सवाल कयो आहे हाफ़िज़ सईद अहमद। उहो तो चए त दौरान नमाज़ अख ॿुटण जो छा हुकुम आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नमाज़ जे दौरान अख बंदि करणु मकरूह तंज़ीही आहे, पर जेकॾहिं अख बंदि करण सां वधीक नमाज़ में ख़ुशू ऐं ख़ुज़ू हासिलु थिए थो त उन सूरत में अख बंदि करण में को बि हर्ज न आहे। जीअं अद्दुर्रुल मुख़्तार जे अंदरि आहे त व तग़मीदु ऐनैहि लिन्नही इल्ला लिकमालिल ख़ुशूअ। नमाज़ जे दौरान अखियुनि खे बंदि करणु मकरूह आहे, छाजे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन खां मना फ़रमाई आहे। मगर जॾहिं कमाल ख़ुशू हासिलु थींदो हुजे अखि बंदि करण सां त पोइ मकरूह न आहे। इन जी शरह में अल्लामा शामी रहमतुल्लाह ताला फ़रमायो, क़याम जे दौरान नज़र सजदे वारी जाइ ते रखणु इहा सुन्नत आहे ऐं अखि बंदि करण सां इहा सुन्नत रहिजे थी, इन जे करे मकरूह आहे। इन जे बारे में अल्लामा शामी